टंडोजा मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर सरफराज शाहानी मूजिब डायरेक्टोरेट जनरल ट्रेनिंग एंड रिसर्च इंस्टीट्यूट फॉर एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड वाटर मैनेजमेंट सिंध हैदराबाद पारां वाटर मैनेजमेंट डिपार्टमेंट के आफिसरनि ऐं आबादगारनि खे सिख्या लाइ थींदड़ 5 ॾींहनि जी ट्रेनिंग प्रोग्राम जी चौथी ट्रेनिंग जो एहतमाम कयो वियो। चौथी ट्रेनिंग के पहिरें ॾींहुं ट्रेनिंग लाइ ईंदड़ आफिसरनि खे ट्रेनिंग एंड रिसर्च इंस्टीट्यूट फॉर एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड वाटर मैनेजमेंट सिंध के मुतलिक़ इब्तदाई ॼाण ऐं इदारे तरफ़ां सिंध की ज़रई तरक़ीअ लाइ कयल ख़िदमतुनि मुतलिक़ इदारे के डायरेक्टर मोहम्मद अयूब बुर्दी खिताब कंदे चयो त हिन इदारे जो मक़सद सिंध में ज़राअत लाइ इस्तेमाल थींदड़ पाणीअ के ज़ियान के रोकण लाइ आबादगारनि की ज़मीन में मौजूद कचन वाटर कोर्सन के पक्को करण ऐं सिंध में कलराठी ज़मीनुनि ऐं फसलुनि जे बहितर पैदावार लाइ हिकमत अमली की ॼाण ॾियणु आहे। हिन ट्रेनिंग जो मक़सद ज़राअत में घटि पाणीअ ते जदीद तरीक़े की ॼाण ॾियण ऐं कलर वारियुनि ज़मीनुनि खे फसल लाइक़ बनाइण की ॼाण ॾियणु आहे त जीअं आबादगार जदीद तरीक़े के अपनाइनि बेहतर उपत हासिल करे सघनि। जॾहिं त ट्रेनिंग में ईंदड़ आफिसरनि खे मेहरान यूनिवर्सिटी के रिटायर प्रोफेसर शफ़ी मोहम्मद कोरी, ज़रई यूनिवर्सिटी के प्रोफेसर डॉक्टर मुनीर अहमद मंगरियो, ग़ुलाम सरवर जिलानी, आमिर बलोच ऐं ॿियनि सिख्या ॾिनी।